नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में ईद उल अज़हा वेझो ईंदे ई कपिड़े जी ख़रीदारी में वाध सां गॾोगॾु दर्जन जी सिलाई में भी वाध थी वई है। लॉकडाउन सबबि परेशान हुआसीं, पर हाणे ईद जे करे कुछ कपड़न जी सिलाई में वाध थी है। सिलाई 600 वठूं पिया, हींअर 600-700 ॾियनि कोन था, ज़ोरी वठूं पिया जी। चवनि था जे लॉकडाउन आहे, हीअं थी वियो हूअं थी वियो, अॻिते पोइ मां हींअर बिजली जाम थी वञे असां वटि, ऐं गर्मी बि जाम आहे, परेशानी इन जे जाम आहे। ऐं तो गर्मी जे करे ख़ारिश थी वियो आहे, लाइट जाम थी वञे, लाइट जो बोरा में हिलो किपरे में जाम आहे। लॉकडाउन में वाक़ई फ़र्क़ु पियो आहे। माण्हू सिलाई पूरी कोन था ॾियनि, 500 पहिरीं हुई उहा बि कोन था ॾियनि, चवनि असां वटि हींअर कोन्हे, लॉकडाउन लॻो पियो आहे ऐं मजबूरी लॻी, फसल कोन्हे लॻो पियो आहे, हर शइ जी परेशानी लॻी पई आहे। चढ़ियल आहे अॻे मटेरियल जो तमामु 15,000 वारो थान 30,000 रुपया 32,000 जो आहे। लाइट जो बोरान लॻो पियो आहे, तमामु घणी महांगाई आहे। सिलाई घुरूं था त उन में 150 घटि ॾियो वञनि, माण्हू छा करे, सभु कुझु चवंदा लॉकडाउन आहे, इन हिसाब सां तमामु घणो आहे। इन खां अॻे सही हो, इहो लॉकडाउन जे करे तमामु घणे आवाम बि इहो चई आई, बहानो बणाए वेठा आहिनि। लाइट जो बोरान लॻो पियो आहे, महांगाई बि तमामु अरूज ते चढ़ी वई आहे, ऐं ग्राहक बि एतिरो रेट कोन था ॾियनि, घुरूं था त विड़ी था पवनि के रेट ते। चवंदा लॉकडाउन में 2 महीना जेका घर वेठा हुआसीं, बेरोज़गार थी वियासीं, ऐं जीअं अॻे जेतिरो कमु हो ओतिरो हींअर कोन्हे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।